नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स शहीद भुट्टो तरफ़ां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह जो केक ज़फ़र अली खोसो जी अॻवानी में काटियो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जी 93 सालगिरह अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। प्रोग्राम में मुनीर अबड़ो ऐं ॿियनि अॻवान चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो दुनिया जो अॻवान हीरो लीडर हो, जंहिं दुनिया जे मज़लूमनि खे हक़ ॾियण लाइ जदोजहद कई। हिन पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाए इस्लामी मुल्कनि खे गॾु कयो। पाकिस्तान जे मज़ूर हारियुनि शागिर्दनि खे पंहिंजा हक़ ॾियारिया। पाकिस्तान खे आइन ॾिनो। अॼु संदुसि ॾसियल वाट ते पूरी दुनिया हली रही है। हू जमहूरियत जो रखवालो हो। अॼु असां संदुसि ख़ानदान गनवा भुट्टो, मोहतरमा फातिमा भुट्टो, जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं संदुसि पैरवी करे रहिया आहिनि ऐं असीं संदुसि ॾसियल वाट ते रोटी कपिड़ा मकान जे नारे खे झरझंग पहुचाए रहिया आहियूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको क़ाइद अवाम, उन्हीं जी सालगिरह मुबारक है, 93 सालगिरह मुबारक। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जन असांखे ज़बान ॾिनी, जंहिं पंहिंजे हक़नि जे ॻाल्हाइण जे लाइ असांखे क़ुवत ॾिनी, पाकिस्तान खे एटमी बनायो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं पावरफुल मुल्क जेको बणायो वियो सो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे बनायो। अॼु उन्हीं जी सालगिरह जनम जो ॾींहुं आहे। असां उन्हीं ॾींहं ते पंहिंजे कायर खे ख़राज तहसीन पेश था कयूं। उन्हीं जो फर्ज़ंद शहीद मीर मुर्सा भुट्टो ऐं मोहतरमा गनवा भुट्टो, बीबी फातिमा, जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। इंशाअल्लाह ताला बीबी फातिमा भुट्टो, बीबी गनवा भुट्टो, जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अॻवानी में ही 3 रंग जो झंडो जंहिंजे तलवार निशानिया वो वक्त पर न है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।